शहीद बेनज़ीराबाद ऐं नव देर में पीपल्स पार्टी जी MP फरियाल टालपुर जी ज़मानत थियण जी ख़ुशीअ में तक़रीब को ठाहे ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो ऐं मिठाई पिणु विराई वई। पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद पारां हाजी अज़ीम मुग़ल, फ़ैरोज़ लगारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में समें कारकुननि ख़ुशीअ में दोहिल शहनान सां गॾु नाच कंदे नवां प्रेस क्लब पहुची ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं मिठाई विराई। नएं दरे में पिणु पार्टी कारकुननि, अॻुवाणनि ऐं शहरनि पारां फरियाल टालपुर जी ज़मानत जी ख़ुशीअ में जश्न मल्हायो पियो। पार्टी ऑफिस में वॾे अंग में गॾु थियल कारकुननि अॻुवाणनि ख़ुशीअ जो मिठाई पिणु विराई ऐं दोहिल शहरान ते झुमिरियूं हयूं। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻुवाणनि जो चवणु हो त अॼु हक़ ऐं सच जी फतह थी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk